स्टेज पे वेठल इमाम कार चांदो साहब रसूल बख्शान अख्तर जदा अंजला खान कुलसूम ऐं जेके बि भाइर हिते वेठा आहियो डिस्ट्रिक्ट हर डिस्ट्रिक्ट मां आयल तव्हां सभिनि खे मुंहिंजो सलाम। सभिनि खां पहिरियां त ही तकलीफ़ रखी वई तव्हां असांजे सचवा जी बॉडी जी हलफ़ बरदारी लाइ। तव्हां सभिनि खे मुबारकबाद हुजे त बॉडी माशाल्लाह चूंडिजी आई आहे ऐं हिननि में जज़्बो बि ॾिसण में अचे थो त पंहिंजी बिरादरी ये मैं मुख़्सस न चवंदुसि त पंहिंजी बिरादरी पर इंसानियत जीअं सभिनि चयो त पंहिंजी इंसानियत दुनिया जे लाइ पंहिंजे भाइरनि जे लाइ पंहिंजी कम्यूनिटी लाइ पंहिंजे पाड़ेसरी भाइरनि जे लाइ तकरार हुजे तालीम हुजे पाणी जो मसइलो हुजे इंसानियत को मसइलो हुजे हिन ते कमु कंदा ऐं इंशाअल्लाह ताला बहितरी लाइ कंदा। अॼु मां माशाअल्लाह हिते ॾिसां थो पोयों लास्ट जेको सचवा जो प्रोग्राम थियो हैदराबाद में उन खां अॼु उन में असां हिकिड़ो तमामु वॾो लॉस थियो असांखे मोहम्मद सफ़र जो अलाह उनखे जन्नत में जाइ ॾे ऐं अॼु माशाअल्लाह ॾिठोसीं त उन खां बहितर ऐं वधीक संगत अॼु गॾु थी आहे। ॿुधां थो त माशाअल्लाह हर डिस्ट्रिक्ट मां सभु गॾु थिया पंहिंजी महिनत जेका तव्हां ॾेखारियो था माशाअल्लाह मलक ईंदो आहे पंहिंजी जदोजहद ॿुधाईंदो आहे त अॼु हीअ थियो अॼु हीअ थियो अॼु हीअं आया। हिकिड़े दोस्त हिते चयो त कराची में हिते असांजे सिंधियुनि या पठान अचे थो के मां अफ़गानिस्तान मां किथां बि अचे कराची में कमु करे थो बिल्कुलु करे थो। तव्हां ॿाहिरि आई आहियो जेके अचे इहे मसइला असांखे ॿुधाईंदव असांखे त कोन ख़बर पवंदी इहे मसइला तव्हां सभु ॿाहिरि अचे असांखे ॿुधाईंदव आगाह कंदव। पाण सभु हिकु आहियूं हिकजहती आहे असां में कोन ई अॻ में अॼु असां में हिकजहती आहे असां वॾनि वॾनि खे हेठि किरायो आहे। जे तव्हां नौशेरो फिरोज़ ॾिसो था त को सोची बि कोन सघंदो त जतो ई ॿाहिरि पंहिंजे घर जी सीट हाराईंदा। अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿाहिरि सभु हिकु थियो हिकिड़े खे हिकजहत करे हिकिड़े खे अॻिते आंदोसीं। अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी महिनत हुनजी प्लेटफॉर्म ते अॼु मुमताज़ वेठो आहे MPA आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं हिकिड़े वॾे जेको ॿुधंदा हुआसीं जब CM बि रही चुका आहिनि प्राइम मिनिस्टर बि रही चुका आहिनि उन्हनि खे असां हेठि किरायोसीं। तव्हां किरायो तव्हां संगत किरायो तव्हां असांजी मां चवां असांजी शनाख़्त तव्हां आहियो ऐं तव्हांजो को बि मसइलो हूंदो आहे जिथे बि असांखे चवंदा चाहे उहो सिंध जो कहिड़ो बि ज़िलो हुजे जे असांजे घर मां को ज़रूरु ईंदो ऐं तव्हांजो जेको बि मसइलो हूंदो इंशाअल्लाह ताला सभु गॾु थी ऐं तव्हांजो मसइलो हल कबो इंशाअल्लाह। घणो ॻाल्हायोसीं कमकार घणा आहिनि इंशाअल्लाह मां तव्हांखां इजाज़त वठंदुसि।